अच्छा, ॿियो ॾिसो असां वटि थोरियूं जेके मिथ्स आहिनि त प्राइवेट फर्म्स में जॉब सिक्योरिटी न आहिनि, ठीकु आहे। ऐं उन खां अलावा तव्हां हिकिड़ी शइ ॿी नोट कई हूंदी त गवर्नमेंट में असां जॉब वठण खां अॻु में इहो प्लान कंदा आहियूं या इहो असांजे ज़हन में ईंदो आहे त यार असांखे पेंशन ऐं रिटायरमेंट खपे, ठीकु आहे। ॾिसो तव्हांखे 30-40 साल जॉब करणी आहे, ठीकु आहे। जेकॾहिं जॉब करणी आहे, हाणे ज़िंदगीअ ते कोई भरोसो न आहे। तव्हां जेकॾहिं तव्हांखे मां हिकिड़ी शइ क्लियर करायां त हिकिड़ो जेको प्राइवेट फर्म्स जो जेको स्कोप आहे न, जेतिरो चवंदा आहिनि न जेतिरो हुनखे गुड़ विझिजे ओतिरी शइ मिठी थींदी आहे, ठीकु आहे। त अहिड़े तरीक़े सां जेतिरी तव्हां महिनत कंदव प्राइवेट फर्म में ओतिरा तव्हां अॻिते ईंदव, ओतिरा तव्हांजी जेका लेवल आहे उहा बहितर थींदी। तव्हां पंहिंजी सोसाइटी में एग्ज़ाम्पल वठो, जेके असांजा गवर्नमेंट सेक्टर में असांजा नियर्स टीयर्स कमु करे रहिया आहिनि, उन्हनि जी 50 खां 60 हज़ार ताईं पघार आहे, ठीकु आहे। ऐं पहिरियां उन्हनि वीचारनि 5-6 हज़ारनि खां स्टार्ट कयो, त सॼी उमिरि में उन्हनि जी जेका अचीवमेंट हूंदी त माना रिटायरमेंट जे पैसनि मां उन्हनि हिकिड़ो घरु ठारायो हूंदो। जेको प्राइवेट फर्म्स आहिनि उहे तव्हांखे इहे अपॉर्चुनिटीज़ ॾियनि थियूं त तव्हां हिकु त पंहिंजी फैमिली खे फाइनेंशियली सुठे तरीक़े सां फीड करे सघो था। ॿियो इहो त इन सां गॾोगॾु फैमिली खे फीड त तव्हां कयो, उन सां गॾु जेके अॼुकल्ह जूं तव्हां ॾिसो न तव्हांजे ॿारनि जी क्वालिटी एजुकेशन आहे, ज़ाहिर आहे तव्हां फाइनेंशियली साउंड हूंदव त तव्हां हुनखे क्वालिटी एजुकेशन ॾेई सघंदव, ठीकु आहे। टियों, तव्हां कहिड़नि माण्हुनि में उथो वेहो था, ठीकु आहे। प्राइवेट फर्म्स में तव्हांखे 5 स्टार होटल में तव्हांखे स्टे मिलंदी, अकोमोडेशन मिलंदी, तव्हांजा जेको रहन सहन हूंदो उहो तव्हांजी लेवल माना तव्हांजी हिकिड़ी स्टैंडर्ड लेवल उहा डेवलप थी वेंदी, ठीकु आहे। ऐं तव्हां हमेशह किट में हूंदव, ठीकु आहे। वरी जेकॾहिं तव्हां प्रमोशन्स वठो था त तव्हांखे कार बि मिली वेंदी, तव्हां अॻिते बि अची सघो था। त उन जे लाइ बहितरीनु जेको आहे अपॉर्चुनिटी इहा आहे, मतिलबु जेके अपॉर्चुनिटीज़ अचनि थियूं असां लाइ बहितरीनु जेको आहे वर्क इहो आहे त असां उनखे अवेल कयूं ऐं उन जे लाइ असां प्रिपेयर थियूं, ताकी असां पंहिंजे पाण खे, पंहिंजी फैमिली खे हिकु फाइनेंशियली सुठी सपोर्ट करे सघूं, त जीअं असां पंहिंजी सोसाइटी में हिकिड़ी लेवल या हिकिड़ो स्टैंडर्ड रखूं त जीअं माण्हू असां तव्हांखे फॉलो कनि।